ज़हर ज़िंदगी अम्मा मां खेरू खे ॻोल्हे हथ कयो आहे हुन जो घर बि ॾिसी आयो आहियां इंशाअल्लाह सुभाणे परी मां हुनखे वठी वेंदुमि बाबा तव्हां मथां कंहिं शक त कोन कयो अम्मा हिकु पेनू फ़क़ीर ते केरु शक कंदो बाबा अव्हां ई चवंदा आहियो त दुनिया शक जे दायरे अंदरि क़ैद आहे तूं चाहीं बि इहो थी त मुंहिंजी ऐं कमाल जी वॾो साईं रोज़ बेइज़ती करे हा न इहो मां छो चाहींदसि जेकॾहिं तूं हिन हवेलीअ जे उसूलनि मुताबिक़ हलीअ त वॾो साईं तोखे दड़का छो ॾींदो? भाॼाई मां त अदा जी इज़त कंदी आहियां पर उनजे जीअ में जीअ त नाही मिलाईंदी न। मूं कॾहिं अदा खे जवाबु ॾिनो आहे उनजी जी में जी त मिलायां पई। भला इहो ॿुधाए कल्ह को ज़मीन ते झेड़ो थियो हो छा? बाबा थोड़ी घणी रबन वारनि सां मुंहुं मारी थी रईस कमाल खान रबन वारनि खे घुराए उन्हनि खे सम्झाए छॾियो हाणे रबन वारा शर्मिसार थी विया आहिनि। बेभागी कंहिं जाइ जे सॼी सत राजी में असांखे बदनाम करे छॾियो अथई सॼे ॻोठ में नक खणी असां घुमण जहिड़ा न आहियूं रहिया। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।